हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं बिल्कुलु तव्हां सां शेयर करणु चाहींदसि त कल्ह जीअं हितां ख़ैरियत सां जेको आहे मज़े सां कचहरी करे शोभी भाई सां शो करे सुठे तरीक़े सां जॾहिं घरु पहुती आहियां त अचानक ओचितो जंहिंखे चइजे न सीअ सां बुख़ार 100 2 100 3 सो इहो हिकिड़ो सडन हिकिड़ो सिलसिलो आहे असांजे कराची जे अंदरि, छा बल्कि पूरी सिंध जे अंदरि इहो वायरस फैलिजी रहियो आहे। ऐं ईअं ई जिस्म में सूर 100 2 3 बुख़ार ओचितो ई ऐं गले में सूर ऐं कंहिंखे ज़ुकाम थिए थो त कंहिंखे ज़ुकाम नथो थिए। डस्टी वेदर आहे ऐं हर जाइ ते तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे इहो रेत जा मिटी जा तूफ़ान अची रहिया आहिनि। कुवैत में ॾिसो, बलोचिस्तान में ॾिसो ऐं ॿियनि इलाहियुनि जाइनि ते केतिरी मिटी जा तूफ़ान आया आहिनि। कराची जे अंदरि बि जेका हवा लॻी रही आहे उहा बि मिटी वारी हवा लॻी रही आहे। सो एहतियात कयो। हींअर दवाऊं खाई वेठी आहियां, हिन जे करे मां बहितर नज़र ईंदी हूंदसि तव्हांखे, पर बिलीव मी मुंहिंजी इहा स्टेमिना न हुई त मां हिते वेही करे शो कयां। पर मां जेको अॼु आई आहियां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अॼु जेके असांजा गेस्ट आहिनि उन्हनि जे करे, छो त मुंहिंजो भाउ उहो आयो आहे उमरकोट मां, एॾो परे खां आयो आहे ऐं मूंखे मुनासिबु न पियो लॻे त जेको आहे मां अॼु न अचां। त इन जे करे जेको आहे माशाअल्लाह सां ॾाढी प्यारी आवाज़ अथनि, अल्लाह सां ॾाढी इज़त ॾिनी आहे उन्हनि खे। ऐं टिकटॉक ते उन्हनि जा खोड़ सारा गाना मशहूरु आहिनि ऐं हींअर मूंखे यादि आयो त उन्हनि जा इलाही गाना जेके आहिनि मां डिफरेंट एक्टर्स ते ऐं ईअं रैंडम उन्हनि जा जेके गाना आहिनि मां ॾिठा आहिनि। माण्हू उन्हनि ते टिकटॉक्स ठाहींदा आहिनि ऐं ॾाढा वायरल गाना थिया आहिनि माशाअल्लाह सां उन्हनि जा। त बिल्कुलु मां तव्हांखे थोरी देरि में ॿुधायां थी त असां सां गॾु हिते केरु मौजूदु आहे। पर उन खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका मां कल्ह तव्हांखे ॿुधाई हुई त पोलियो जा ड्रॉप्स केतिरा त ज़रूरी आहिनि ॿारनि जे लाइ। कल्ह खां इहा मुहिम स्टार्ट थी चुकी आहे। 4 ॾींहं अञा बि इहे कैंप्स लॻल आहिनि त बराए महिरबानी लेट न कयो, पंहिंजे ॿारनि खे वठी वञो ऐं उन्हनि खे पोलियो जा ड्रॉप्स लाज़मी पियारियो ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, नंढड़नि ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। हीउ वेदर ॾाढो ख़राबु आहे, सम्झ खां ॿाहिरि आहे, कॾहिं सर्दी कॾहिं गर्मी ऐं अजीब ग़रीब डस्टी वेदर। सो मास्क जेकॾहिं पायो था त सुठी ॻाल्हि आहे, ॿाहिरि निकिरो था त उन में तव्हांखे थोरी प्रिकॉशन्स थी वेंदी, छो त जेको आहे इहो ज़ुकाम खां बची वेंदा ऐं इलाहियुनि शयुनि खां बची वेंदा। सो प्रोग्राम जो स्टार्ट त असां करे चुका आहियूं। शोभी भाई बि हिते मौजूदु आहिनि ऐं उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि असां सां गॾु गेस्ट केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण, आप बताइए तबीयत कैसी है? अल्हम्दुलिल्लाह भी कुछ बेहतर है, दवाइयाँ शुक्र खा है। कर आकर बैठी हूँ हाँ, यहाँ मैं पर। तो बिल्कुल 100% ये हो गया था कि आप नहीं आएंगी, लेकिन बड़ी हाँ, बात है आप यहाँ लेकिन हैं। नहीं, मैंने कहा कि मैं आज चली जाती हूँ, बाकी अल्लाह और मालिक है। ये वेदर भी ऐसा हो रहा है, हाँ, खुश्क, अजीब गर्म। अजीब वेदर है और हर कोई बीमार है, सिर्फ बिल्कुल। मैं नहीं। घर पे अम्मी ने बस आज सुबह मुझे अम्मी ने भी यही कहा हाँ कि जी, गले में मुझे दर्द हो रहा है। गले मैंने में कहा अम्मी दर्द हो रहा एहतियात करें, बस है। ये धूप फौरन कभी दवाई खाएं। कभी धूप, कभी खुश्क हवाएं, कभी कुछ। अब मैं वर्ल्ड न्यूज़ को फॉलो कर रहा हूँ तो मुझे तो एक ही चीज़ नज़र आ रही है कि पानी एक ख़जाना है, इसको हमें बचाना है। ये भी एक प्रॉब्लम चल रही है, तो हो सकता है ये भी गर्मी की शिद्दत इतनी है, शायद इस वजह से भी हो। तो ख्याल रखिए अपना। हाँ बिल्कुल बिल्कुल, आप लोग हैं माशाल्लाह से, मेरी टीम पूरी है, आप लोग दुआएं करें। मेरे और व्यूअर्स हैं। व्यूअर्स से जी एक मेरी गुजारिश है कि वैसे तो बाहर ना निकलें धूप में, लेकिन अगर किसी काम से निकल भी रहे तो पानी ज़रूर पिएं, बहुत ज़्यादा पिएं, और सर पे कोई गीला कपड़ा या कुछ ऐसी चीज़ रख के ज़रूर ढक के निकलें। हाँ वही ना, हाइड्रेटेड रखें पाण खे, पाण खे हाइड्रेटेड रखो, डिहाइड्रेटेड न रखो पाण खे। पानी जी बॉटल्स लाजमी पाण सां रखो। ऐं समटाइम्स ये भी होता है ना शिव भाई कि किसी का बीपी लो हो जाता हाँ है, जी, बिल्कुल। या किसी का मतलब शुगर लो हो जाए, बहुत सारी चीज़ें हो जाती हैं। तो ईअं तव्हांखे पाण सां गॾु जूसिस भी रखणु घुरिजनि। इलाही थधे पाणी खां बि थोरो एहतियात कयो, छो जो असां सभिनीनि खे, मूंखे ख़बर आहे, आदत हूंदी आहे त चाहे सर्दियूं हुजनि चाहे गर्मियूं हुजनि, लाज़मी बर्फ़ वारो थधो पाणी पीअणो आहे। उहो केतिरो नुक़सानदेह आहे असांजे लाइ, असांखे ख़बर न पवंदी आहे उन टाइम, पर पोइ वरी जॾहिं तबियत ख़राबु थींदी आहे, बुख़ारु थींदो आहे, गलो वठिजी वेंदो आहे, पोइ चवंदा आहियूं त शायदि असांजो न पियो आहे त असां सही थी वञूं आहे। सो मां तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु मौजूदु आहिनि फ़क़ीर बरकत गुल खमीसाणी, ऐं ढोलक ते उन्हनि सां गॾु आहिनि उस्ताद नज़र मोहम्मद, डफली ते आहिनि उस्ताद फ़क़ीर मेजर, इहे स्पेशली उमरकोट खां आया आहिनि। सो उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं, इलाही सारा गाना ॿुधंदासीं उन्हनि खां। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? अल्लाह जा एहसान, मालिक जा करम लॻा। तव्हां बि ठीकु आहियो भई? माशाअल्लाह सां मां तव्हांखे ख़ुशि आमदीद थी चवां रंगनि भरी शाम में, ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां आया आहियो हिते।
ऐं मतिलबु तव्हां स्पेशली हिन प्रोग्राम लाइ आया या तव्हांखे हिते कमु हुयो, कुझु रिकॉर्डिंग्स हुयूं, कीअं तव्हांजो मतिलबु अचणु थियो उमरकोट में? स्पेशली नी प्रोग्राम जे लाइ आयासीं, तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं, तमामु बहितरीनु प्रोग्राम हले थो। माशाल्लाह माशाल्लाह। सो महरान टीवी ते मुंहिंजो प्रोग्राम हो, जीअं उहो प्रोग्राम कयोसीं त एनटी शर्मा साहब चयो बाबा असांजो प्रोग्राम आहे एंटायर ते तव्हांखे असां वटि पहुचणो, मुंहिंजो ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह। ॿियो ॿुधायो भाउ, अॼुकल्ह छा थी रहियो आहे, छा था कयो अॼुकल्ह? अॼुकल्ह बसि फन जी दुनिया में लॻा पिया आहियूं। अच्छा जी हाँ। सही, त केतिरे अरसे खां तव्हां हिन फील्ड में आहियो? तक़रीबन 9 साल थी चुका आहिनि। 9 साल यानी तव्हां इलाही नंढा हुया जो तव्हां स्टार्ट कयो? जी हाँ बिल्कुलु। केतिरी उमिरि हूंदी तक़रीबन? तक़रीबन उमिरि वधि में वधि 8 9 साल। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। सो ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजी पूरी टीम सां गॾु आया हुयो ऐं असां चाहींदासीं त पंहिंजे प्रोग्राम जो जेको असां स्टार्ट कयूं तव्हांजे पहिरें कलाम सां ई कयूं। बिल्कुलु बिल्कुलु। मस्त उमेद अली शाह जमशाबाद खां, जिन जो बहितरीनु बोल आहे उहो तव्हांजी नज़र में उमेद तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। ऐं मुंहिंजा दोस्त जेके मूं इहो ॾिनो मैसेज ॾिनो त आउं फलाणे टाइम ते कैटन प्रोग्राम में हूंदुसि, सो जेके मुंहिंजा दोस्त सभिनी जूं महिरबानियूं ऐं सभिनीनि खे भली कार दिलि जी गहराइनि सां। मैं खूब मोहब्बत सदियों अल्लाह अल्लाह मैं खूब मोहब्बत सदियों वतन ही अड़े मन ज्यादा पकाई पावा ॾिठे केॾी अथा अॼु अंदर में पाणा वरी वल्हारा यादि आया जिन सां सां संभियो रूह रलियो जिन सां सां संभियो रूह रलियो से साॻी सुहारा वरी वल्हारा याद आया अजे अगर में पाणा वरी वल्हारा याद आया सिया प्यारा
मुखे मूरे नथा विसरन वरी दिल खे दिल वारा वरी दिल खे दिल वारा सागी सहारा याद आया अज अगर वरी बलहारा याद आया अज अगर वरी बलहारा याद आया जिन सा सभ्यो रूहर लियो जिन सा सभ्यो रूहर लियो से सागी सहारा याद आया अज अगर वरी बलहारा याद आया अज अगर वरी बलहारा याद आया उन्हनि जियो में तलीशा चवे होयस छाठा जुदा थियस उन्हनि जियो में तलीशा चवे होयस छाठा जुदा थियस उन्हनि जियो में तलीशा चवे होयस छाठा जुदा थियस वरी जिया खे जिया जियारा वरी जिया खे जिया जियारा मारू मोचारा याद आया अज अगर वरी बलहारा याद आया अज अगर वरी बलहारा याद आया अज अगर वरी बलहारा याद ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह वाह ॾाढो प्यारो गानो तव्हां असांखे ॿुधायो ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं वक़्तु आहे ब्रेक जो जी व्यूअर्स आई होप त तव्हां एंजॉय कयो हूंदो वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी वापसि था अचूं सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स में तव्हांजे जे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जेको आहे तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे लाइव कॉल्स करे सघो था ऐं काई बि फरमाइश करणु चाहियो भाउ खे त तव्हां उहो बि करे सघो था अच्छा हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु तव्हां सां शेयर करणु चाहींदसि कल्ह असांजो हिकिड़ो रेगुलर कॉलर आहे गुलरेज़ चांडियूं नाराज़ थी वियो थोरो हुन शायदि असांजी ॻाल्हि खे नेगेटिव खणी वरितो दिलि ते लॻी वई हुनजी का ॻाल्हि त भाउ तव्हां नेगेटिव न सोचो पॉज़िटिव रहंदा कयो ऐं असांजे चवण जो मक़सदु इहो न हूंदो आहे त तव्हां जेको आहे मतिलबु अहिड़े तरह जा गाना था ॿुधायो या छा चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां जॾहिं प्रोग्राम में कॉल कयो था ऐं बहरहाल तव्हां उन ॻाल्हि खे नेगेटिव खणी विया पर असांजी इहा मर्ज़ी न हूंदी आहे त असां कंहिंजी दिलि आज़ारी कयूं सो अगरि तव्हांखे बुरो लॻो आहे त मां तव्हांखे सॉरी थी चवां पई ऐं शोभी भाई मूंसां इहा ॻाल्हि शेयर कई त मूंखे थोरो मतिलबु मूंखे बि ॾुख थियो जीअं तव्हांखे ॾुख थियो त मूंखे बि ॾुख थियो मां चयो मुंहिंजो भाउ मूंसां नाराज़ थी वियो सो नाराज़ न थियो तव्हांजो पंहिंजो शो आहे ऐं तव्हांखे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हांखे जेको गानो ॿुधाइणो आहे तव्हां ॿुधाए सघो था कोई बि मसइलो कोन्हे हिन में तो शोभी भाई ऐसा क्यों मतलब मैंने हाँ वही बात है ना मतलब हमारे केटीएन के तकरीबन मतलब बहुत अच्छे व्यूवर्स हैं मतलब हाँ। देखने वाले हैं केटीएन को समझने वाले हैं वो गलत समझे थोड़ा सा वो हमारा मकसद ये था कि भाई हमें जरा शौक गाना सुना दें कोई हाँ और हमेशा मतलब इसी तरह ही होता है कि आप बहुत अच्छे अच्छे गाने हमें सुनाते हैं गुलरेज़ हमें हमेशा रोमांटिक सॉन्ग ज्यादा सुनाते हैं ये सो बहरहाल भाउ नाराज़ न थियो ऐं मूंखे तव्हांजी कॉल जो इंतज़ारु रहंदो
ऐं ज़रूरु कॉल कजो असांजे प्रोग्राम में तव्हां। सो मूंखे भाउ इहो ॿुधायो त माशाल्लाह तव्हां जे 9 साल में ॻाईंदा था अचो पिया, त तव्हां सूफ़ी ई ॻाया आहिनि गाना घणो करे त? न, असां हर सिनफ़ ॻाईंदा आहियूं। अच्छा। सूफ़ी बि हलंदो आहे, सिंधी बि हलंदो आहे, हा गज़ल बि हलंदो आहे, गानो बि हलंदो आहे। सही। सराइकी में भी गाया अथव? जी हाँ, सराइकी भी है। उर्दू में भी गाया अथव? जी हाँ, बिल्कुल। अच्छा, बिल्कुल, तो ये प्रोग्राम्स वगैरह कंदा आहियो या एल्बम भी क्या अथव? एल्बम भी कयल आहिनि, प्रोग्राम ते बि वेंदा आहियूं, प्रोग्राम बि कंदा अच्छा आहियूं। जी जी हाँ। माशाल्लाह। त केतिरा एल्बम्स कया हूंदा तव्हां हींअर? एल्बम तक़रीबन त 2-3 खनि कया आहिनि, 2-3 जंहिंमें 12 गाननि जो सिस्टम हूंदो हिकिड़े में। अच्छा, अॼुकल्ह वरी जेको आहे इहो थोरो एल्बम्स वारो सिस्टम थोरो घटि न थियो आहे, माण्हू सोशल मीडिया जी तरफ़ वधीक डाइवर्ट थी विया आहिनि, जीअं यूट्यूब वग़ैरह ते चैनल ठाहे वेठा आहिनि, उते गाना घणो था ॻाइनि पिया। बिल्कुलु बिल्कुलु, यूट्यूब वारो दौर थोरो वधी वियो आहे। हा, इहो कैसेटनि वारो दौर बि वियो हलियो। हा, उहो त वियो हलियो, सीडियूं अॼुकल्ह आहे नेट जी दुनिया आहिनि, सभु जेके बि आहिनि सभु नेट ते। तव्हांखे छा थो लॻे त इहो जेको टाइम हींअर आयो आहे त छा इन सां जेको कलाकार जो जेको फ़न आहे उहो वधीक सुठो थो थिए या उहो घटिजी वियो आहे जेको पहिरियां दौर हूंदो हुयो? न न, बिल्कुलु वधे थो। वधे थो, बिल्कुलु वधे थो। तव्हां मतिलबु मुतमईन आहियो? जी हाँ, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजो पोइ पंहिंजो चैनल आहे यूट्यूब वग़ैरह ते? न, मूं अञा चैनल ठाहियो कोन्हे, काफ़ी दोस्तनि जी इहा ॻाल्हि मूंखे हले बि त पोइ महिरबानी करे पंहिंजो चैनल ठाहियो। फ़िलहाल मूं कोन ठाहियो आहे। तव्हांखे ठाहिणु खपे। जी हाँ, बिल्कुलु। माशाल्लाह, जहिड़ी तव्हांजी आवाज़ आहे, जहिड़ा तव्हांजा ख़ूबसूरत गाना आहिनि, त तव्हांखे जेको आहे बिल्कुलु यूट्यूब चैनल ठाहिणु खपे। ऐं मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि, माशाल्लाह जेको ढोलक वारो भाउ आहे, डफली ते जेके भाउ आहिनि, त इहे हमेशह तव्हां सां गॾु हूंदा आहिनि? जी हाँ, बिल्कुलु। मुंहिंजी जेको पर्सनैलिटी जे दर्जे मूंखे माण्हू ठाहियो, यानी दुनिया जे दर्जे आंदो आहे हिन फ़न में, जंहिं मूंखे अॻिते पोइते कयो आहे, मुंहिंजो क़ाबिल एतिराम उस्ताद मेजर ख़ान आहे। हिन जी महिरबानी सां अॼु आउं हिन स्टेजनि ते आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। दुनिया जे अंदरि कुझु पॉपुलर बि आहियां। माशाल्लाह। हिकिड़ो उमिरि जी दुआ आहे कि उस्ताद मेजर ख़ान जी महिरबानी। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। सुठी ॻाल्हि आहे भाउ, अॼुकल्ह जे दौर में बि तव्हां मतिलबु पंहिंजे उस्तादनि खे एतिरी रिस्पेक्ट ॾियो था, न त जेको आहे घणो करे मां ॾिसंदी आहियां जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि, नहीं शुरू भाई मतलब सीख गए तो फिर अवॉइड करते हैं, याद ही नहीं रखते हैं। तो हिते कॉल भी वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी जी भाउ, थैंक यू भाउ, बस दुआ कयो। मौसमी तबियत आहे अजीब, अलाए छा, बस वेठे वेठे जी जो मूंखे खणी विया हॉस्पिटल डॉक्टर खे ॾेखारण जे लाइ, त मुंहिंजी अम्मा चए पई हुनखे थोरो ॻाल्हाए पई, भाउ केतिरो हिनखे हथु कयो आहे। मां चयो न, हीअ थोरी मौसम हाणे जी पोइ नंढड़ी खे मां एसीआर कमरे में 5 मिंट पंगड़ सुकाए पोइ विहारियो वग़ैरह, त जेको आहे पोइ बाबा या बीमारी हले पई। ऐं तव्हां यकीन कंदो, मां पाण बीमार आहे, नंढड़ी जी हालत ॾिसी मां पूरो हिली वियुसि। अल्लाह अल्लाह रहम करे, अल्लाह सां सेहत हयाती अता करे तव्हांखे, तव्हां नंढड़ी खे। तव्हांखे हाणे ॿुधाई आहे त जेको आहे जो मां त जेको आहे हिते खट ते वेही रुॻो दुआ ई करे सघां थो तव्हांजे लाइ। वॾी महिरबानी। उमरकोट जे लाइ मां ईअं चवंदुसि, उमरकोट न पर सुरनि जो शहर आहे असांजो। बिल्कुलु असांखे भला भला पंजाब ॾिना आहिनि। सही ॻाल्हि आहे। शफ़ी मोहम्मद परेरा, मां कहिड़ा नाला मूंखे यादि न, तमामु बहितरीन ऐं अति सुर वारा ॻाइणा। सही ॻाल्हि आहे, वाकई सुर वारा। इन्हनि जे लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां हिननि खे फरमाइश कयां। मां इन ॻाल्हि न आहे की चवनि हीअ ॿुधा हीअ ॿुधा। उमरकोट वारा जेको बि कलाम ॻाईंदा आहिनि, उहो मक़बूल ऐं उहो दिलि खे वणंदड़ हूंदो आहे। मुंहिंजी सही सही, बिल्कुलु सही था चओ। माशाल्लाह सां असांजे जी 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 असांजे शो में जेके बि ॿाहिरि आया आहिनि, उमरकोट जा जेके बि सिंगर्स आहिनि, माशाल्लाह ॾाढा टैलेंटेड आहिनि माशाल्लाह सां। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। जी जी सही ॻाल्हि आहे भाउ, हींअर त जेको मतिलबु रुसे थो अची, जेको आहे सिंगर ठही बीह थो रहे पियो। आमीन आमीन। जी 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 वरी महिरबानी भाउ, वरी महिरबानी भाउ, थैंक यू सो मच। इलाही सुठा सुठा वर्ड्स
यूज़ कया असां सभिनीनि जे लाइ। अल्लाह से तव्हांखे बि सिहत हयाती अता करें, तव्हांजी नंढड़ी खे बि। ऐं बिल्कुलु इहो वायरस फैलिजी रहियो आहे, तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं हीअ सिर्फ़ु वायरस जेको आहे सिर्फ़ु ॿारनि खे नथो पकड़े, इहो हर कंहिंखे पकड़े थो। ऐं उन में इहो ई थो थिए त मतिलबु जिस्म में सूरु ऐं हिकदमि सर्दी सां बुख़ारु शुरू थी थो वञे। सो तमामु घणो एहतियात कयो, पंहिंजे ॿारनि जो स्पेशली तमामु घणो ख़्यालु रखो। सो माशाल्लाह भाउ जीअं ॻाल्हि कई त जेके बि उमरकोट जा जेके सुरीला कलाकार जेके असां वटि अचनि था या जेको नओं टैलेंट अचे थो, बाक़ाइदा सिखी करे अचनि था। बिल्कुलु। ऐं इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। असां वटि पहिरियां बि शो में जेके बि भाइर आया आहिनि, ऐं वाक़ई इन में को शक कोन्हे त तव्हांजा पंहिंजा सुर बि पका आहिनि ऐं तव्हां वाक़ई सिखिया वठी करे पोइ अचो था। घणो करे त हींअर जेके बि अचनि था एतिरा न सुर पका थियनि, फिल्टर्स हणी गाना था ॻाइनि, उन्हनि लाइ छा चवणु चाहींदव? बसि उन्हनि खे इहा ई असांजी दुआ आहे त अलाह उन्हनि खे हिदायत ॾे ऐं हू सुठो कमु कनि। जीअं सुठो कमु कंदा त असांजी सिंध जो बि नालो आहे हिन में, इहा असांजी सिंध जी इज़त आहे हिकिड़ी। पर भाउ उन्हनि खे त लाइव, जीअं माशाल्लाह तव्हां लाइव था ॻायो, तव्हां मतिलबु लाइव सिंगर आहियो। तव्हां इहो न आहे त तव्हां हिकिड़ो मतिलबु बीही करे किथे कैमरा शूट करिजे ऐं हुते तव्हां ॻाइजे, तव्हां लाइव सिंगर आहियो। जी हा। ऐं लाइव ॻाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ॾुखियो जाम ॾुखियो, ॾाढो ॾुखियो आहे लाइव ॻाइणु। ऐं असांजा जेके अॼुकल्ह जा भाइर भेनरूं जेके आहिनि उहे लाइव ॻाए कोन था सघनि पिया। हालांकि सुठा सुठा उस्ताद आहिनि उन्हनि जा, सिखी करे अचनि था, तॾहिं बि नथा ॻाए सघनि पिया। बसि इहो टैलेंट जी ॻाल्हि हूंदी आहे। टैलेंट जी ॻाल्हि हूंदी आहे, सही ॻाल्हि। उमरकोट वारा जेके हूंदा आहिनि टैलेंटदार हूंदा आहिनि, सो टैलेंट आहे इंसान। सही, माशाल्लाह। पोइ हींअर छा था ॿुधायो? हाणे मूंखे मुंहिंजो पंहिंजो तमामु मक़बूल कलाम आहे ऐं कुझु दोस्तनि जी फरमाइश लॻी पई त इहो ई कलाम ॿुधाइजे, इंसान तव्हांखे ॿुधाईंदा। दोहराना शबे गम जे फसाने के छड़े दे, दोहराना शबे गम जे फसाने के छड़े दे। ऐ दोस्त हलिया, ऐ दोस्त हलिया तो बहाने के छड़े, सुख साना जियण दी रस में ज़माना, बेहतर आए नए खात ज़माने के छड़े दे। जिंदगी ठाए कौन सग्यासी, गम में घटाए कौन सगासी, जिंदगी ठाए कौन है सगासी, जिंदगी ठाए कौन है सगासी, गम में घटाए कौन सगासी, जिंदगी ठाए कौन है सगासी, जिंदगी ठाए कौन है सगासी।
पंहिंजा जिंदगी ठाए कोने सजासी जिंदगी ठाए कोने सजासी ओ गम में घटाए कोने सजासी गम में घटाए कोने सजासी जिंदगी ठाए कोने सजासी जिंदगी ठाए कोने सजा जिंदगी ठाए कोने सजासी। माशाल्लाह जबरदस्त जिंदगी ठाए कोने सजासी। छो भला ये छो बस ये क्या शायर मेरी शायरी लिखी है सही। सो जिंदगी ठाए कौन से गयासी गम घटाए कौन से गयासी हेडी सारी दुनिया होंदी पोइ दिल में दराए कौन से गयासी। वाह इन जो भी पंहिंजो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। बिल्कुल बिल्कुल पाण त फानी दुनिया में लाडान करे वियो तमामु ख़ूबसूरत बोल लिखियो आहे। कंहिंजी शायरी आहे इहो प्रीतम मेघवाल आहे। ओके ज़बरदस्त माशाल्लाह। तव्हां घणो करे कहिड़नि कहिड़नि शाइरनि खे ॻायो आहे? मूं घणे भाॻे हसन दर्शकी ॻायो आहे, एजाज साईं खे बि ॻायो आहे, हलीम बागी खे ॻायो आहे, हाजी सांत खे बि ॻायो आहे। अच्छा अच्छा माशाल्लाह। ऐं ईअं हाणे खोड़ सारा शाइर आहिनि। सही। साजिद सुमरो साहिब सही जिनखे बि ॻायो आहे। अच्छा वसीम हैदर खोसो साबार शहर खां इहे तमामु बहितरीनु शाइर आहे। सही जिनखे बि ॻायो आहे। ऐं अहिड़ा त काफ़ी हाणे शाइर आहिनि जिन जा नाला कुझु मुंहिंजे ज़हन में कोन आहिनि। सो ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं अच्छा कॾहिं तव्हां इहो पाण गाना लिखिया आहिनि शाइरी ईअं कई अथव पाण? न पाण कॾहिं कोन शाइरी कई। कॾहिं इतफ़ाक़ कोन थियो त वेठा हुजो ईअं मतिलबु वेहो? न न वेही करे बसि इहो सोचंदा हुआसीं त हाणे हीउ कलाम असांखे हुन शाइर मोकिलियो आहे त हाणे हिन कलाम खे कीअं ॻाइजे। सही। कीअं धुन जीअं हारमोनियम माशाल्लाह तव्हां प्ले कयो जी था जी हाँ बिल्कुलु। त ईअं धुन ठाहींदे ठाहींदे कुझु लफ़्ज़ अची विया ज़हन में? हा इहो थी वेंदो जेकॾहिं को शाइर जो अल्फाज़ हिकिड़ो अॻिते पोइ थी वेंदो त पोइ हुते वरी मिक्सिंग थी वेंदी आहे। मिक्सिंग थी वेंदी आहे। सही ज़बरदस्त। मां हिकिड़ो दफ़ो वरी नालो खणणु चाहींदसि असांजे जिन भाउ भेणनि हाणे जेको आहे चैनल स्विच ऑन कयो आहे त मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु उमरकोट मां माशाल्लाह सां ही सॼी टीम आयल आहे सिंगर्स जी। फ़कीर बरकत गुल खमीसाणी आहिनि, ढोलक ते आहिनि उस्ताद नज़र मोहम्मद ऐं डफली ते आहिनि उस्ताद फ़कीर मेजर। त माशाल्लाह भाउ तव्हां ॿई बि ॾाढो सुठो प्ले करे रहिया आहियो, ॻाए रहिया आहियो डफली ऐं ढोलक बि। ऐं उन ते चार चंड जेको आहे असां ॾिसो बि भई हणी छॾिया। कीअं मतिलबु तव्हांखे बहितरीनु तमामु बहितरीनु माशाल्लाह तमामु बहितरीनु। इहो हिकिड़ो ज़रूरी हूंदो आहे न बिल्कुलु बिल्कुलु आर्टिस्ट जे लाइ म्यूज़िशियन फर्स्ट आहिनि। जी हा जीअं बि माशाल्लाह तव्हां सां गॾु आहिनि, हर तव्हांजे जेको आहे गाने खे सम्झनि था, उन तरह सां म्यूज़िक ॾियनि था। ऐं हीअ त ॼण माशाल्लाह तव्हांखे हींअर हाणे मिलियो ऐं इहा हिकिड़ी केमिस्ट्री ठही थी वञे पई। जी हा बिल्कुलु बिल्कुलु।
आर्टिस्ट आहिनि जेका हिनजे विच में हा म्यूज़िशियन ऐं आर्टिस्ट जो सिस्टम ठही वञे थो ऐं फ़नकार जे लाइ म्यूज़िशियन जा हिकिड़ा पर हूंदा आहिनि हा जीअं पखी बिना परनि जे उॾाए बि नथो सघे त सही। आर्टिस्ट बि ईअं आहे सही म्यूज़िशियन खां बग़ैर उनजो चारो मुश्किल आहे बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे ऐं भाउ भेण जेके बि ॾिसी रहिया आहिनि असांजो शो त तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल बि करे सघो था ऐं तव्हां बिल्कुलु फरमाइश भी करे सघो था ॻाल्हाए भी सघो था इन्हनि सां शोएब भाई आपको कैसा लग रहा है माशाल्लाह से बहुत अच्छा गा तो बहुत टाइम से रहे हैं लेकिन आपकी बात मैं सुन रहा था और वैसे तो म्यूज़िक की कोई लैंग्वेज नहीं है लेकिन म्यूज़िक के लोगों के लिए एक बड़ी लैंग्वेज है क्योंकि म्यूज़िक भी वो सब्जेक्ट है जो थ्योरिकल है तो वो वहाँ से कोई भी सुर छेड़ते राग छेड़ते हैं वो मुझे यहाँ तक आ जाता है तो ना उनको बोलने की ज़रूरत है हमारा आई कांटेक्ट समझिए एक तरीके का तो ये है हाँ ये मैं देख रही थी आप मतलब आपका आई कांटेक्ट कंटिन्यू चल रहा था तो ये है कि जाहिर बात है वो माशाल्लाह से जिसे कहते हैं कि हमारे सिन खत्ते में जितने भी लोग हैं वो कोई भी काम सीख के करते हैं बिना सीखे नहीं करते तो आज भी देखें ये एहसास है कि वो दूर से आएंगे लेकिन उनको रागों की नॉलेज है सुरों की नॉलेज है रिदम का उनको पता है क्या करना है क्या नहीं करना है तो यही एक अच्छे आर्टिस्ट की निशानी होगी ज़बरदस्त आमीन 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 इंशाल्लाह त हींअर तव्हां छा था ॿुधायो असांखे हाणे आवाज़ मखदूम तालिबन मौला जो बोल है अरे वाह वाह तमाम बेहतरीन बोल है तव्हां नज़र कयां थो अची जे कार त पेरे धर थाप पड़ियो हंद वेछाया साजन सब जमार हो तुझी गोली थी त गुजारिया बड़ी में तू पहरी नजर में फसे दिल खड़ी में तू पहरी नजर में तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार बाबा बड़ी में तू पहरी नजर में फसे दिल खड़ी में तू पहरी नजर में तू सुना तुही जो मोरे का मारे छड़े तो सुना तुही जो मोरे का पदमा भगवता बनी दबा पदमा भगवता बनी दबा सनी दबा दबा भगवता भगमा करे गमा करे सुना तुही जो मोरे का मारे छड़े तो गमन गुदरन के करे चले तो ए नई रमज सा दिल जो 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 हरी में तू पैरी नजर में फसे दिल हरी में तू पैरी नजर में तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार बाबा बड़ी में तू पैरी नजर में फसे दिल खड़ी में तू पैरी नजर में
तेरी नेड़े तू ही जा गुलाबी 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 शराबी शराबी सुना नेड़े तू ही जा गुलाबी 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 शराबी शराबी गुलन के वसीले गुलन के वसीले गुलन के वसीले गुलन के वसीले कोई जो धनी वे तू पैरी नजर में कसे धनी वे तू पैरी नजर में तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार बाबा बनी वे तू पैरी नजर में कसे खड़ी वे तू पैरी नजर में Pada ma ba ga ma da ba ni da ba pada ma ba ga ma da ba ni da ba sa ni da ba da ma ba ga ma da ba ga ma gare sa ga ma da ba ga ma gare पतो पहची दिल जो ततो के आहे मगर मुझी दिल के तथियो इच्छाए पतो पहची दिल जो ततो के आहे मगर मुझी दिल के तथियो इच्छाए निगाउन सताल बिजे निगाउन सताल बिजे निगाउन सताल बिजे निगाउन सताल बिजे दिल पर जुड़ी वे तू पैरी नजर में कसे दिल खड़ी वे तू पैरी नजर में तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार तू यार सजन यार बाबा बड़ी वे माशाल्लाह 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 जबरदस्त भाई तो रोमांटिक गानो थी वियो वाह वाह वणी वे तो पहली नजर में कोई तो पसंद आयो हुंदो ता के पहली नजर में पुछा थी पर ब्रेक का पोइ जी व्यूअर्स तो वक्त है एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो कारण मंजू जल्दी वापस आ जाओ वेलकम बैक व्यूअर्स बि हर साम्हूं हाज़िर आहियूं ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया ते हिकिड़ो ज़बरदस्त जेको आहे झगड़ो हली रहियो आहे मां ॾाढो इंजॉय करे रही आहियां इन शइ खे आपने भी देखा होगा हमारे माशाल्लाह से अबरारुल हक साहब जंहिंजो गानो ॾाढो फेमस थियो हुयो पहिरियां नच पंजापण जंहिं ते एतिराज़ थियो त उन्हनि खे चेंज करे लिरिक्स खे नच मजाजन करे छॾियो अच्छा जी उहो अॼुकल्ह कंहिं इंडियन मूवी में लाइमलाइट थी चुको आहे गानो काफ़ी वरी सां हिट थी चुको आहे जुग जुग जियो धर्मा प्रोडक्शंस जी फिल्म अची रही आहे उन में इहो गानो ऐड कयो वियो आहे ऐं ॾिसण सां ट्रेलर ॾिसण सां त कॉमेडी लव स्टोरी सुठी फिल्म थी लॻे पई पर चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे तव्हां रड़ियो था कयो पिया त असांजा राइट्स कोन्हनि ॾिनल ऐं मतिलबु इन तरह जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त शोभी भाई ये लाइमलाइट के लिए होता है या फेम के लिए होता है या वाकई ऐसा कोई सीन है मैं समझता हूँ कि मतलब अबरारुल हक साहब जो है ना हमारे लिविंग लेजेंड आर्टिस्ट हैं और इसमें कोई शक नहीं कि उन्हें दुनिया वैसे ही जानती है अगर एक गाना उन्होंने ले भी लिया था तो मैं तो कहता हूँ कि ये तो अच्छी बात है
कि आपकी कोई यानी आपने कोई ऐसी चीज़ क्रिएट की है कि जो उनको अच्छी लगी और दुनिया को अच्छी लग रही है, वो ले रहे हैं, तो इसमें मैं समझता हूँ कि उनको ऐसा नहीं करना चाहिए था। लेकिन मैं बड़ा एंजॉय कर रही हूँ, आजकल चटपटी खबरें आती है ना। हमारे यहाँ ये है कि हम जो है ना मतलब सीरियसली ज़्यादा नहीं सोचते, इसको एंजॉय ही ज़्यादा करते हैं। हाँ, ऐसा होता है। तो जी अॼुकल्ह भाई इहा ॻाल्हि मां जीअं शेयर कई, ऐं इहा ॻाल्हि शेयर करण जो पंहिंजे व्यूअर्स सां मक़सदु ई इहो हुयो त मां तव्हां खां बि इहो पुछणु चाहींदसि त जीअं ॿियनि जा गाना ॻायल आहिनि, वरी सां जीअं तव्हांजा गाना ॻायल आहिनि, लेट सपोज़ तव्हां जेके गाना ॻायो था, स्पेशली तव्हां लाइ जेके लिखिया वञनि था, तव्हां उन्हनि खे परफॉर्म कयो था, वरी उहे गाना कोई ॿियो ॻाए त पोइ कीअं लॻंदो आहे तव्हांखे? मतिलबु ख़ुशी थींदी आहे ॻाल्हि, वॾी ख़ुशी थींदी आहे। वही बात है त मुंहिंजा गाना ॻायल अॼु ॿियो ॻाए पियो, इहा वॾी इंसान जी ख़ुशनसीबी आहे। इहो ख़ुशनसीब आर्टिस्ट आहे जंहिंजा कला ॿियो आर्टिस्ट ॻाए पियो। सही। त मतिलबु हिन में बुरो मञाइण वारी ॻाल्हि या एतिराज़ करण वारी काई न। अच्छा, ॻाल्हि ग़लति आहे। अच्छा, सही। हिन में एतिराज़ कहिड़ो, इहो त ख़ुशि थिए न। हींअर मुंहिंजो कला में जेकॾहिं ॿियो केरु ॻाए, हींअर अॼु आऊं केटन ते ॻायो आहियां, सुभाणे हीउ कला मुंहिंजो ॿियो केरु ॻाए त नालो त मुंहिंजो आहे न। साईं बरकत फ़क़ीर केटन ते ॻाए आयो आहे, नालो त इहो मुंहिंजो थी वियो। सही। सो जेके आर्टिस्ट समझदार आहिनि, जेके सम्झी सघनि था हिन ॻाल्हि खे, उहो एतिराज़ कोन कंदा। ज़बरदस्त, सुठी तव्हांजी सोच आहे माशाल्लाह सां, ऐं इलाही सुठी ॻाल्हि तव्हां कई। हर कंहिंजी मर्ज़ी पंहिंजी हूंदी आहे। हा बिल्कुलु सही ॻाल्हि कई तव्हां। अच्छा, तव्हां ईअं कंहिं पुराणो कोई गानो खणी करे तव्हां हुनखे नई म्यूज़िक सां करे ईअं ॻायो? हा, ईअं ॻायो त आहे, पर फ़िलहालु उहा हींअर ज़हन में निकिरी चुका आहिनि। ठीकु आहे। जी हा, हींअर थोरी लाइव परफॉर्म कयो या कंहिं एल्बम में ॻायो आहे? मूं लाइव परफॉर्म कोन कयो, कंहिं एल्बम में कयो हो। कंहिं एल्बम में ॻायो आहे? अच्छा, जीअं माशाल्लाह असांजा सरमद सिंधी साहब आहिनि, माशाल्लाह वॾो नालो, माशाल्लाह कॾहिं इन्हनि जा गाना त परफॉर्म कया? हा, सरमद सिंधी जा गाना मूं ॻाया आहिनि। जी हा, बिल्कुलु सही। त कीअं मतिलबु उन्हनि जी शाइरी, उन्हनि जा गाना अॼु बि असांजे ज़हननि ते आहिनि? तमामु बहितरीनु। कॾहिं तव्हांजो इत्तेफ़ाक़ थियो उन्हनि सां मुलाक़ात थी? न, कॾहिं मुलाक़ात पंहिंजी न थी। कॾहिं बि न? जी न। पर ईअं थींदो आहे न त काफ़ी माण्हू उन्हनि खे पंहिंजो उस्ताद सम्झंदा आहिनि, रूहानी उस्ताद सम्झंदा आहिनि। जी हा। त तव्हांजा रूहानी उस्ताद केर पिया आहिनि? मुंहिंजो फस्ट उस्ताद बरकत अली आलमाणी आहे। अच्छा। जेका मुंहिंजो पहिरियों उस्ताद आहे, ऐं उनखां पोइ नज़र मोहम्मद रामसरी आहे, जंहिंजा मुंहिंजा रूहानी उस्ताद आहिनि। उनखां पोइ असांजो वॾो हिकिड़ो जगत उस्ताद आहे, जेको दुनिया लेवल जो असां मङणार सभिनीनि जो उस्ताद आहे, जेका उहा आहे उस्ताद अमीर अली ख़ान। सो उहो मुंहिंजो रूहानी उस्ताद आहे। सही। पर तव्हां जॾहिं ॻाइण वारी हिन दुनिया में आया त तव्हां कंहिंखे दिमाग़ में रखी तव्हां सोचियो त मूंखे हिन जहिड़ो सिंगर थियणो आहे? बसि इहा ॻाल्हि सिर्फ़ु हिकिड़े फ़नकार ते मूं डिपेंड कयो हो। अच्छा। जी हा। उहे केरु हुआ? उहे आबदा परवीन हुई। ओ माशाल्लाह। जंहिंजी गायकी जे अंदरि उहा रूह रखियल आहिनि। जी मैडम आबदा परवीन, नो डाउट पाकिस्तान छा इंटरनेशनल लेवल ते जेको आहे तमामु वॾो नालो आहे, ऐं इहा उहा आर्टिस्ट आहे माशाल्लाह सां, जंहिं टाइम हू पंहिंजी दहशत में अचनि थियूं, ॻाइण जॾहिं शुरू कनि थियूं, धमाल जॾहिं ॻाइनि थियूं, ऐं जंहिं वक़्तु परफॉर्म कनि थियूं त वाकई मज़ो अची वेंदो आहे। 2-3 दफ़ा इतफ़ाक़ थियो आहे जो मां लाइव उन्हनि खे ॿुधो आहे, ऐं लाइव उन्हनि जा फैमिली फंक्शन्स में उन्हनि जा प्रोग्राम्स मां अटेंड कया आहिनि। पर नो डाउट पर्सनली बि मतिलबु ॾाढी प्यारी लेडी आहिनि, ऐं ख़बर आहे तव्हांखे त आवाज़ त गॉड गिफ्टेड आहे उन्हनि खे। त कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। ओ कॉल बि ड्रॉप थी वई आहे। त भाउ हींअर तव्हां छा था ॿुधायो असांखे? हींअर मूंखे मुंहिंजो तमामु बहितरीनु सॉन्ग आहे जेको आउं फस्ट हिते कयां पियो। अच्छा। हा, इनशाला इहो मक़बूलियत माणींदो। इंशाल्लाह। सोनल कलाम जा बोल आहिनि, तक़दीर लिखण वारा थोरो तरस त खाई हा। वाह वाह। हिकु भेरो मूंखां मुंहिंजो महबूब मिलाई हा। तक़दीर लिखण वारा। कंहिंजो लिखियल आहे गानो? इहो शाइर बुडल लाशारी। ओके, बुडल लाशारी साहब, ठीकु आहे, ज़बरदस्त। सो तमामु बहितरीनु सॉन्ग, तव्हांजे नज़र कयो था। कसम खुदा दी तह जड़ी
खुदा दी खुदा दी कसम खुदा दी कसम खुदा दी तै जड़ी हो खुदा खल की कोई तस्वीर नहीं। कसम खुदा दी तै जड़ी खुदा खल की कोई तस्वीर नहीं। तेरे गोदे ते वन दम निकल तेरे गोदे ते वन दम निकल पर अहड़ी बुठल तकदीर नहीं। सारे का पदा साधा बगा रे रे सारे गा रे सा तकदीर लिखण वारा थोरो तरस तखाई एक भेरो मुसामुई जो एक भेरो मुखा मुई जो महबूब मिलाई हाथ दिल वारा थोरो तरस तखाई एक भेरो मुसामुई जो एक भेरो मुसामुई जो महबूब मिलाई हाथ तीर लगाने वारा थोरो तरस तखाई तकदीर लिखाने वारा थोरो तरस तखाई दिल आस रखी तो दर देना सजदन ते सजदा दिल आस रखी तो दर देना सजदन ते सजदा अरमान सबई दिल जा मुँह पेश कया पैदा मुझी सिकंदी दिल के तू मुझी सिकंदी दिल के तू ए दो दसकाई हाथ तक तिरन घर वारा तोरो तरस तखाई एक भेरो मुसाफिर जो एक भेरो मुसाफिर जो महबूब मिलाई हाथ दिल लगाने वारा थोरो तरस तखाई मुझोर बता है दुखी दिल की सदा है मुझोर बता है दुखी दिल की सदा है लकी तुझे खजाने में खोट जरा है केड़ी देर तुझे दर्द केड़ी देर तुझे दर्द जे कर तू चाही हाथ दिल लगाने वारा थोरो तरस तखाई एक फेरो मुसामुई जो एक फेरो मुसामुई जो महबूब मिलाई हाथ दिल लगाने वारा थोरो तरस तखाई
तकदीर लिखण वारा तुर तरस तकाई उम्मीद जदा मन खे अञा कोन छॾियो ॿुठल उम्मीद जदा मन खे अञा कोन छॾियो ॿुठल फेराक फचल दिलड़ी हरे घर घुरे थी बसल मुझे मन जे मुराद खे मुझे मन जे मुराद खे खणी पार पुजाई हा तकदीर वारा तुर तरस तकाई एक भेरो मुसा मुझो एक भेरो मुसा मुझो महबूब मिलाई हा तकदीर लिखण वारा तुर तरस तकाई तकदीर लिखण वारा तुर तरस तकाई वाह ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढो सुठो कलाम इहो बि त भाउ इहो मूंखे ॿुधायो त तव्हां माशाल्लाह सां हारमोनियम बि ॾाढो सुठो प्ले था कयो त इहो केतिरे टाइम खां वठी तव्हां वॼाइणु शुरू कयो इहो शुरू खां आहे नंढे हूंदे खां बिल्कुलु जीअं गायकी स्टार्ट कई ईअं हारमोनियम गॾु कयो अच्छा छो तव्हांखे मतिलबु इहो फील थियो त तव्हां हारमोनियम सां गॾु ॻायो ईअं बि उस्तादनि खे ॾिठासीं त जेके उस्ताद आहिनि उस्ताद वहीद अली ख़ान आहे उस्ताद गुलज़ार अली ख़ान आहिनि जेके वॾा वॾा जगत उस्ताद फ़तेह अली ख़ान आहिनि छो त इहे हारमोनियम ते आहिनि सो असां मुंहिंजो इन्हनि जी ख़ुशबू हाँ वही मैं और जो लेफ्ट हैंड प्लेयर होते हैं वो बहुत खतरनाक मतलब अच्छे बजाने वाले अच्छा सही क्योंकि राइट से तो बजी जाते हैं लेकिन लेफ्ट की जो पोजीशन बनती है बहुत डिफरेंट होती है तो मैं ये देख रहा था इसलिए मैंने इनको थोड़ा सा मैंने चेक भी कर लिया देखा तो उन्होंने वाकई में बहुत अच्छा इंटरवल बजाया माशाल्लाह यानी दा लिखंदा भी पो खबे हथ सां हूंदा ना पढ़ाई साॼे हथ खां आहे साॼे हथ सां बिल्कुलु अच्छा जी हाँ ज़बरदस्त माशाल्लाह त अच्छा इहो मतलब केतिरे अरसे में तव्हां सिखी विया ऐं इनखे सिखणु मुंहिंजे ख़्याल में ॾुखियो आहे ॾाढो ॾुखियो आहे महिनत जदोजहद जी ज़रूरत हूंदी आहे हिन में केतिरो टाइम लॻियो तव्हांखे इनखे सिखण में तक़रीबन मूंखे 8 खां 9 साल थी विया आहिनि अञा त सिखूं पिया अञा त मंज़िल लाग जी त परे अञा वधी मिड़े थोरो बसि दुनिया जे हिसाब खां तव्हांखे छो फील थियो त तव्हां मतिलबु सिंगर ई तव्हांखे थियणो आहे जीअं हिकिड़ो इंसान खे घणियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि नंढे हूंदे त मां डॉक्टर थियां इंजीनियर थियां या कोई ॿियो कमु कयां तव्हांखे छो फील थियो त तव्हां सिंगर ई थियो बसि इहा मुंहिंजो दिली शौक़ु हो ऐं मुंहिंजी अमड़ चवंदी हुई ऐं जीअं आउं कॉलेज में पढ़ंदो हुउसि उहा मुंहिंजो मास्टर बि मूंखे ईअं चवंदो त बाबा तूं फनकार थींदे अच्छा हालांकि आउं वेंदुसि त उते मूंखे ॻाराईंदा हुआ स्कूल जे अंदरि पढ़ाई घटि हूंदी हुई ॻाइण मुंहिंजो वधीक हूंदो हुते इहो पोइ ज़बरदस्त हिकिड़ो माहौल ठही वेंदो हूंदो न बिल्कुलु त अॼु बि तव्हांजा उस्ताद तव्हांजा दोस्त तव्हां सां मिलनि था तव्हांखे टीवी ते ॾिसनि था बिल्कुलु अॼु मुंहिंजा सभई दोस्त मूंखे लाइव ॾिसी रहिया आहिनि अच्छा माशाल्लाह जी हा बिल्कुलु मुंहिंजी अमड़ बि ॾिसी रही आहे ऐं उन्हनि जी दुआउनि सां करम नवाज़ सां माशाल्लाह दुनिया त बिल्कुलु जेकॾहिं आंटी जेको आहे प्रोग्राम ॾिसी रही आहे त मां चाहींदसि त तव्हां असांखे कॉल कयो आंटी ॻाल्हाईंदियूं कॉल ते जी न असां में रिवाज न आहे अच्छा रिवाज कोन्हे ठीकु आहे त हलो न त मां चाहियां हा त आंटी अगरि असां सां ॻाल्हाए त उन्हनि खां हिकु ॿ तव्हांजे बारे में सवाल कयूं हा पर हलो ख़ैर आहे कोई मसइलो न आहे त कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो जी 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 असांजे जुगे जो शाइर आहे अयूब खोसो जी
जेकॾहिं अदे बरकत खे को अयूब खोसे जो को कलाम यादि हुजे त महिरबानी करे असांखे ॿुधाए त महिरबानी थिए। बिल्कुलु बिल्कुलु भाउ, ठीकु आहे, मां पुछां थी। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। आहे कोई उन्हनि जो कलाम यादि तव्हांखे? न कलाम ज़हन में कोन्हे, उहा काफ़ी तरह सां आहे त शाइर सुठो आहे, सही, कलाम हीअं फ़िलहाल ज़हन में कोन्हे। सही। जी हा। अच्छा, तव्हां जेके ग़ज़ल्स जेके ॻाया आहिनि त तव्हां पाण कंहिं शाइर जा ख़ासि लिखराए करे ॻाया आहिनि या कंहिंजा तव्हां खणी करे उहे ग़ज़ल्स पाण परफॉर्म कया आहिनि? बसि के त मूंखे पाण खे पसंदि आया हुआ उहे मूं ॻाया आहिनि, किन दोस्तनि वरी उमाणनि न त पोइ मां महिरबानी करे थोरो असांजी ग़ज़ल खे तव्हां ॾिसो, जीअं तव्हांखे बहितर लॻे त पोइ हुनखे कातुन ॾेई ज़बरदस्त। त पोइ मां चाहींदसि त हींअर जेको आहे तव्हां असांखे कोई ग़ज़ल ॿुधायो। जी हा, वसीम हैदर खोसे जो ग़ज़ल आहे ऐं बोल बि तमामु प्यारा आहिनि। आजियां लाइ दर खुलियो ई रहियो, तूं न आहे पिरी घर खुलियो ई रहियो। वाह, सो तमामु बहितरीनु ग़ज़ल राग कल्याण में तव्हांजी ग़ज़ल ज़बरदस्त। नीरे गरे सा पामा गरे सा, नीरे गरे सा पामा गरे सा, सानी द पदमा पगमा गरे, निदा नीरे सा रे गरे सा। बहार की रात गुजरे थी, बहार की रात गुजरे थी, मुझी रात हयात गुजरे थी, जे तू नाई दे तमो तई दो काना कांवर दात गुजरे थी, होला आजिया लाए घर खुलियो ई रहो, तू ना आए पिरी दर खुलियो ई रहो, तू ना आए पिरी दर खुलियो ई रहो, आजिया लाए घर खुलियो ही रहो, आजिया लाए घर खुलियो ही रहो, तू ना आए तेरी घर खुलियो ही रहो, तू ना आए तेरी घर खुलियो ही रहो, आजिया लाए घर खुलियो ही रहो, आजिया घर खुलियो ही रहो। रात धाई में सोच रे हिक दियो ई होयो जो जलियो ई रहो, हिक दियो ई होयो जो जलियो ई रहो, तू ना आए पिरी घर खुलियो ई रहो, तू ना आए पिरी घर खुलियो ई रहो,
घर खुलियो ही रहियो आजिया लाए घर खुलियो ही रहियो मंज़िल पैजी वयो भूल जी मंज़िल पैजी दिल दगन ते रुलियो ही रहियो दिल दगन ते रुलियो ही रहियो तू नाए फिरी घर खुलियो ही रहियो तू नाए फिरी घर खुलियो ही रहियो आजिया लाए घर खुलियो ही रहियो आजिया लाए घर खुलियो ही रहियो माथो जानत तू ना ईते वसीम माथो जानत तू ना ईते वसीम आसरो तुही जो पलियो ही रहो आसरो तुही जो पलियो ही रहो तू नाए फिरी घर खुलियो ही रहो तू नाए फिरी घर खुलियो ही रहो आजिया लाए घर खुलियो ही रहो आजिया घर खुलियो ही रहियो वाह जबरदस्त ॾाढा प्यारा प्यारा बोल है तू ना आए फिरी दर खुलियो ही रहियो वाह जबरदस्त जी व्यूअर्स त आई होप त तव्हां एंजॉय कंदा हूंदा वक्त थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो जल्दी वापस था अचो वेलकम बैक व्यूअर्स बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे गज़ल गाना जेके बि असांखे भाउ ॿुधाए रहियो आहे तव्हां इंजॉय कंदा हूंदा मज़ो ईंदो हूंदो तव्हांखे अच्छा मूंखे इहो ॿुधायो भाउ त तव्हां किथे बि कंहिं महफ़िल में वेंदा आहियो परफॉर्म करणु त तव्हांजी जेका सॉन्ग्स जी जेका कलेक्शन हूंदी आहे जेके तव्हां हुते परफॉर्म कंदा आहियो त उहो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी सां हूंदो आहे या तव्हां पहिरियां पंहिंजे जीअं तव्हांजे ढोलक वारो भाउ डफली वारो भाउ इन्हनि सां गॾु तव्हां वेही करे मशवरो कंदा आहियो त हीअ ॻाईंदासीं हीअ ॻाईंदासीं हीअ ॻाईंदासीं न न न हिन में मशवरो को बि कोन हूंदो आहे इहो डिपेंड हूंदो आहे महफ़िल वारनि ते सही जेकॾहिं उन्हनि जी का फरमाइश लॻी पई त लाज़मी फरमाइश ॻाइणी पवंदी जेकॾहिं हू फरमाइश नथा कनि त पोइ उहो कमु आहे सिंगर जे हथ में पोइ जहिड़ो खणी सिस्टम ॻाए
सही उन पंहिंजी मर्ज़ी सां हूंदो आहे। पंहिंजी हाणे जेकॾहिं फरमाइश अची वियो बाबा ही कलाम ॿुधायो, अदा ही कलाम ॿुधायो, त पोइ लाज़मी हाणे उन्हनि जो रूह ख़ुशि करिणो पवे थो। सही आर्टिस्ट जो कमु आहे आवाम खे ख़ुशि करणु। हा आवाम ख़ुशि आहे त हू फनकार ज़ाहिर पाण आहे। ख़ुशि थी वेंदो। फनकार खे त उहो ई करिणो आहे जेको आवाम चवे बिल्कुलु। छो जो अॼुकल्ह सिको ई जेको आवाम जो थो हले पियो। जी जी सही। अच्छा ॿी ॻाल्हि इहा त तव्हां केतिरो रियाज़ कंदा आहियो, केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजे रियाज़ खे? मुंहिंजो रियाज़ तक़रीबन 1.5 खां 2 कलाक मुंहिंजो रियाज़ हूंदो आहे। माशाअल्लाह। हा सुबुह सवेरे उथंदे महिल राग भेरे जो आहे। अच्छा सो हुन में आऊं प्रैक्टिस कंदो आहियां मौला अली जी शान पाए। सुभान अल्लाह। सो इन ते रियाज़ बि हलंदो मुंहिंजो। ज़बरदस्त। त पोइ हारमोनियम ते ई कंदा आहियो रियाज़? जी हा बिल्कुलु हारमोनियम ते थींदो आहे। सही। जी जी जी। या त ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई त मतिलबु कलाक 2 कलाक 1.5 कलाक जी जेको हा, तव्हां टाइम ॾियो था बिल्कुलु, पोइ तव्हांखे खाइण पीअण में बि एहतियात करिणो पवंदो आहे? हा बिल्कुलु वॾो एहतियात आहे। हिन में चांवर, चिप्स यानी पकोड़ा आहिनि, सबूसा आहिनि, इन्हनि सां परहेज़ करिणो कीअं पवे परे रहंदा आहियो पोइ अहिड़नि शयुनि खां? बसि अच्छा मां इहो ॿुधो त उबरकोट वारा चांवर शौक़ सां खाईंदा आहिनि, इहो हक़ीक़त आहे? इहा ॻाल्हि हक़ीक़त बि आहे पर असां कोन खाईंदा आहियूं। अच्छा जी हा। सही। सफ़ा बि न या मतिलबु घटि घटि? घटि घटि सफ़ा त न, ईअं त कोन थियो आहे कॾहिं। जी हा। पर पोइ कॾहिं यानी महफ़िल जो दौरान किथे वियल आहियूं त पोइ उते न आहे हा खाइणु। पोइ त हाणे ज़ाहिर आहे पर तॾहिं बि इलाही एहतियात करिणो पवंदो आहे। जीअं थधो पाणी थी वियो, ऑयली शयूं थी हा हा वियूं बिल्कुलु ऐं बिल्कुलु। कॾहिं इतफ़ाक़ आहे का चटपटी शइ साम्हूं अची वई त इंसान खे दिलि चवंदी आहे सही खावां, ॻाल्हि। त पोइ तव्हां कीअं पंहिंजो पाण खे कंट्रोल कंदा आहियो? बसि हाणे कंट्रोल मजबूरी बि थी सघे थी इंसान जी। ऐं अगरि खाई विधो ऐं तव्हांखे फंक्शन करिणो पियो, ॻाइणो पियो, पोइ हाणे बसि सुर फिरी वेंदा आहिनि? बिल्कुलु फ्री वेंदा आहिनि। पोइ ॻाइण में ईअं पवंदो अच्छा तव्हांजो जीअं उस्ताद तव्हां सां गॾु वेठा आहिनि करे तव्हांखे दड़का ॾिना कंहिं ॻाल्हि ते? जी हा बिल्कुलु बिल्कुलु। घणो करे कहिड़ी ॻाल्हि ते? बसि इहो ई ॻाल्हि ते त आवाम खे ख़ुशि कयो, पंहिंजे फ़न खां सचाई रखो ऐं पंहिंजे फ़न खे ट्राइम ॾियो। जेकॾहिं दुनिया लेवल जो माण्हू थियणो आहे, दुनिया अंदरि जेकॾहिं तूं पंहिंजी शिकल ॾेखारे सघीं त पोइ इहा महिनत कर, जदोजहद कर, बसि इन ॻाल्हियुनि ते चवंदो रहियो। ऐं इहो वॾी महिरबानी उस्ताद जेको चवंदा आहिनि, के त उस्ताद अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि ठीकु आहे हले पियो हलनि ॾे, उन्हनि खे को नुक़सानु थोरी हूंदो आहे। हा न न सुठी ॻाल्हि आहे, इंसान खे हमेशह सुठो ऐं सही गाइड कजे। त बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। जी भाउ केरु ॻाल्हाए? हा जी सालेपत खां मोहम्मद बदल शंबाणी। जी जी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? खैर दुआ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। जी भाउ माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया तमामु बहितरीनु पियो वञे ऐं तव्हांजो नओं फनकार हिकिड़ो रहंदो आहे माशाल्लाह ज़बरदस्त ॻाए पियो। जी जी भाउ महिरबानी। ऐं साईं सां बि मां कुझु सुवाल करणु चाहींदुसि, हुन सां ॻाल्हाईंदुसि। जी जी ॻाल्हायो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। छा हाल आहे, ख़ुशि आहियो तव्हां? अलाह जा अहसान, तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर, तबियतूं ठीकु आहिनि? खैर दुआ माशाल्लाह तव्हां सुठो ॻायो पिया ऐं तव्हां खां वटि सवाल आहिनि। तव्हां कंहिंखां मुतासिर थी ॻाइणु शुरू कयो? तव्हांजो उस्ताद केरु आहे ऐं कॾहिं खां वठी ॻायो पिया? उस्ताद फ़क़ीर बरकत अली आलमाणी आहे। आलमकार जो तमामु दुनिया लेवल ते नालो रहियो आहे मारवाड़ी कल्चर में। जी जी। ऐं उनखां पोइ उस्ताद नज़र मोहम्मद रामसीर साहिबु सिखिया वरितीसूं ऐं असांजो जी हा जगत उस्ताद यानी मुंहिंजो रूहानी उस्ताद उस्ताद अमीर अली ख़ान आहे। अमीर अली ख़ान। जी जी माशाल्लाह तमामु बहितरीनु फनकार सर। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? हा बसि तमामु बहितरीनु प्रोग्राम हले पियो ऐं उस्ताद जेको पसंदि जो कलाम हुजे उहो असांखे ॿुधाए, जेको पसंदि जो पंहिंजो दिलि जो पसंदि जो फनकार कलाम हुजे जेको। जी जी बिल्कुलु बिल्कुुलु भाउ ठीकु आहे, तव्हांखे ॿुधायूं था। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह हाफ़िज़। बसि पोइ तव्हां पंहिंजी पसंदि सां कोई बि हिननि खे ॿुधायो। जी हा बिल्कुलु। राग मारवा में हालिम बागी जो बोल आहे। राग मारवा तमामु मुश्किल राग आहे। अच्छा इहो असांजी उमिरि में जेके आहिनि उहे मुश्किल पइजी वञे थो, सही पर थोरी कोशिशि कंदासीं तव्हां नज़र करे सघूं। बिल्कुलु।
थदल छावरण थदल छावरण थदल छावरण ककरन कारण जुगालू थरन ते सुकारण उथारण जुगालियूं आई घोटन जे मोड़न सभार जुगालियूं हे लाडन जे सतलज सहारा जुगालियूं घणियूं छूं जुदाई गुज़ारण जूं ॻाल्हियूं मेलापन सां मुर्कन सां मेलापन मुर्कन सां मारण जूं ॻाल्हियूं जिए शाल कल के जियारण जुगालू तमाम बेस्ट सॉन्ग मुझे नजर क्यों था उस्ताद अली बागी जो बोला है जिए शाल कल के जियारण जुगालू जिए शाल कल के ओ मरण नथू मरण मारण जुगालू ओ मरण नथू मरण मारण जुगालू जिए शान करके जियारण जुगालू जिए शान करके जियारण जुगालू हसीनन जे ज़ुल्फ़न उॾारण जूं ॻाल्हियूं हसीनन जे ज़ुल्फ़न उॾारण जूं ॻाल्हियूं ओ हसीनन जे ज़ुल्फ़न उॾारण जूं ॻाल्हियूं हबीबन जे हथड़न सिकारण जुगालियूं ओ हबीबन जे हथड़न सिकारण जुगालियूं जिए शान कल के जियारण जुगालियूं जिए शान कल के जियारण जुगालियूं ओ मरण नथू मरण मारण जुगालियूं मरण नथू मरण मारण जुगालियूं जिए शान कल के जियारण जुगालियूं जिए शान कल के जियारण जुगालियूं ही चोट नहीं चूड़ चितारण जुगालियूं ही चोट नहीं चूड़ चितारण जुगालियूं गुलाबन चंपेलन जे वारण जुगालियूं ओ गुलाबन चंपेलन जे वारण जुगालियूं जिए शान करके जियारण जुगालियूं जिए शान करके
जियारण जुगाल हो मरण ई नथू मरण मारण जुगालू हो मरण ई नथू मरण मारण जुगालू जिए शान कर के जियारण जुगालू जिए शान कर के जियारण जुगाल जेके नफीस नेण होता वो जी हली भाई जो बिरगो न्यारा सोन नेण जी ॻाल्हि ते लिखल है मासूम चेहरा जी तरह नफीसन जे नेण निहारण जो ॻाल्हियूं नफीसन जे नेण निहारण जो ॻाल्हियूं गरीबन जे कुरेबन करारण जो ॻाल्हियूं हो गरीबन जे कुरेबन करारण जो ॻाल्हियूं जिए शान कर के जियारण जो ॻाल्हियूं जिए शान कर के जियारण जो ॻाल्हियूं मरण मारण जुगालू ओ मरण ई नथू मरण मारण जुगालू जिए शान कर के जियारण जुगालू जिए शान कर के जियारण जुगालू ही शेर सिखण आई सेखारण जो ॻाल्हियूं बाक़ी पंहिंजे पाण खे चयो पियो ही शेर सिखण जी ॻाल्हियूं ही शेर सिखण आई सेखारण जो ॻाल्हियूं ही बाग़ी जेकी तन पुकारण जो ॻाल्हियूं हो बाग़ी जेकी तन पुकारण जो ॻाल्हियूं जिए शान कर के जियारण जो ॻाल्हियूं जिए शान कर के जियारण जो ॻाल्हियूं हो मरण ई नथू मरण मारण जो ॻाल्हियूं हो मरण ई नथू मरण मारण जो ॻाल्हियूं जिए शान कर माशाल्लाह हिक खां हिकु गानो तव्हांजो हिक खां हिकु कलाम केतिरी तारीफ़ करे मां केतिरी तारीफ़ कयां तव्हांजी माशाल्लाह ऐं ॾाढो प्यारो आवाज़ आहे अल्लाह साईं बस दुआ है त अल्लाह साईं तव्हांखे अञा तरक्की ॾे अञा तव्हां अॻिते वधो अच्छा इहो ॿुधायो थोरो तव्हांजी फैमिली जी तरफ़ था अचूं तव्हां माशाल्लाह केतिरा भाउ भेण आहियो असां 4 भाउ आहियूं ऐं 5 भेणूं आहिनि माशाल्लाह माशाल्लाह तव्हांजो कहिड़ो नंबर आहे ऐं 3 नंबर आहियां 3 नंबर आहे त सिर्फ़ तव्हांखे ई शौक़ु आहे ॻाइण जो कोई ॿियो बि फैमिली में आहे तव्हांजे भाउरनि में फैमिली में बाबा साईं हूंदो सो हींअर रहिजी वियो आहे जी हा सही हुन खां पोइ नंढो भाउ आहे उहो बि ढोलक प्ले कंदो आहे उस्ताद मेजर जो शागिर्द आहे अच्छा अच्छा माशाल्लाह ऐं मूंसां गॾु आहे वरी मुंहिंजी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे मूंखे ॿुधाइणु चाहियसि थी त हीअ जेका उस्ताद वेठो मेजर ख़ान इहो हिकिड़ो दुनिया लेवल जो उस्ताद आहे हिन जा काफ़ी शागिर्द माई थाई जो फर्ज़ंद महरम राज साईं जो शागिर्द आहे उस्ताद सावण बबी साकू यार मल्हावण आहे उनजो भाउ नज़ाकत साईं जो शागिर्द आहे सुमार फ़क़ीर एजाज़ फ़क़ीर ज़ुल्फ़कार फ़क़ीर जेके नामर ढोलक वारनि वारा आहिनि
और सब भी उस्ताद मेजर जा शागिर्द आहिनि। अच्छा माशाल्लाह। जी हाँ, सो माशाल्लाह माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। या त ॾाढी ते कॉल ऐं असां ॾे वरी उस्ताद शफ़क़त जो हथु आहे, इहा असांजी वॾी ख़ुशि नसीबी आहे। माशाल्लाह। ते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। केरु पियो ॻाल्हाए भाउ? वसीम हैदर खोसो सामरो शहर। जी जी भाउ छा चवणु चाहींदो? बरकत सां ॻाल्हाईंदासीं। जी जी ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम या अली मदद साईं। दर खुलियो ई रहियो बाबा साईं शाइर वसीम हैदर खोसो जी। अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हांखे वेलकम था चऊं पिया। थैंक यू कीअं तबियतूं सां मुंहिंजे गीत जे लाइ बरकत खे रियाज़ कंदसि। असां जूं अवां सां गिलाऊं न थींदियूं, वाह कॾहिं मोहबतों सां जफ़ाऊं न थींदियूं। वाह वेरी नाइस तमाम बेहतरीन तमाम बेहतरीन। जबरदस्त जबरदस्त माशाल्लाह। ऐं बरकत हुजे प्रोग्राम में वसीम खेसि यादि न करे उहो मुमकिन ई न आहे। अॼु उथियुसि निंड मां हींअर त ॾिठुमि त बरकत मूंखे कल्ह ॿुधायो त अदा मुंहिंजो सुबुह लाइव प्रोग्राम हलंदो KTN ते। जी जी तव्हां ॾिसजो सही, मूंखे कॉल कजो त मूं चयो वरी ईंदो त मूंखे ॾाढो ॾुखियो फसील पवंदो मुंहिंजे लाइ बरकत खे। It was so necessary to remember him. जी 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 जबरदस्त जबरदस्त Thankful to you. ज़बरदस्त माशाल्लाह। ये तमामु सुठो तव्हांजो प्यारो हिकिड़ो कलाम लिखियलु आहे। ॾाढी सुठी शाइरी आहे हिन जी माशाल्लाह सां। ॾिसो असल में हीअ सचो न तो अलॻि शइ। टे गीत ॻाया आहिनि मुंहिंजा, ऐं टे क्लास जा माशाल्लाह ॾाढा हिट विया आहिनि। जी 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 माशाल्लाह साईं। वरी हुन ते ऐं माशाल्लाह बरकत जेको ॻायो आहे उहो बि ॾाढो सुठो ॻायो आहे। जी जी ऐं बहितरीन क़िस्म जो हिन खां पोइ ॾाढो तव्हांजो प्रोग्राम जेको ज़बरदस्त क़िस्म जो हले पियो। वरी महिरबानी वरी महिरबानी। सो थैंक यू बरकत। इहो गीत जेकॾहिं थी सघे त पॉसिबल थी सघे त असांखे ॿुधाइजो। जी जी हाज़िर बिल्कुलु 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 कोशिशि कयूं था तव्हांजे लाइ वसीम साहब। महिरबानी तव्हांजो लख कुरुब। थैंक यू वेरी मच। थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। त मुंहिंजे ख़्याल सां मां पंहिंजे व्यूवर्स खे ख़ुदाफ़िज़ करे वठां न करे वठां? ओके गानो ॿुधो ठीकु आहे। छो त असां अॼुकल्ह इशारनि जी ॻाल्हियूं ॻाल्हाईंदा आहियूं न, ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहियूं। ख़ुदाफ़िज़ पोइ कंदासीं व्यूवर्स। तव्हांखे गानो था ॿुधायूं प्यारे वसीम हैदर जो गज़ल था बोल तमाम प्यारा है। कबूल शख्स मुझे पंहिंजी है। कारात लहरी गुजरी जहरात न तो के सारो आई आधी धारे संग आख्या थी तुझे लाए हार अल्फाज़न कॾहिं मोहबतों सां जफ़ाऊं न थींदियूं, असां खां आवाज़ूं गिलाऊं न थींदियूं। कॾहिं मोहबतों सां जफ़ाऊं न थींदियूं, असां खां आवाज़ूं गिलाऊं न थींदियूं। कॾहिं मोहबतों सां जफ़ाऊं कॾहिं मोहबतों सां जफ़ाऊं असां खां आवाज़ूं गिलाऊं न थींदियूं। कॾहिं मोहबतों सां जफ़ाऊं कॾहिं मोहबतों सां जफ़ाऊं। असीं तो के चाहे चरिया थी वयासीं, असीं तो के चाहे चरिया थी वयासीं, वरी कॾहिं अहिड़ियूं
वरी कॾहिं अहिड़ियूं ख़ताऊं न थींदियूं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं असां खां भाॼूं गिलाऊं न थींदियूं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं भाई गूंजे करे तो के सजड़ा भाई गूंजे करे तो के सजड़ा सजन ताई बीहल सजन ताई बीहर सदाऊं न थींदियूं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं असां खां भाॼूं गिलाऊं न थींदियूं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं कॾहिं मुहिब तो सां जफ़ाऊं ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह इहो बि बहितरीनु कलाम तव्हांजो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो हिकिड़ो सुठे सिंगर थियण जे लाइ छा करणु घुरिजे? बस मेहनत करनी पवे उनके लिए। जी हाँ महिनत त अॼुकल्ह पोइ सभु चवनि था असां कयूं था बस जंहिंजी महिनत हूंदी उहो पाणे निकिरी ईंदो महिनत हूंदी रायगान ख़ुदा पाण फरमायो आहे त ऐं कंहिंजी महिनत रायगान कोन कंदो आहे सही खणी उहो ख़ुदा जो दुश्मन छो न हुजे ख़ुदा कंहिंजी महिनत रायगान न कंदो सही बेशक जेके महिनत कंदा आहिनि सो उहे अॻिते बि ईंदा ऐं जेको नयो टैलेंट अची रहियो आहे उन जे लाइ छा चवणु चाहींदव? तमामु बहितरीनु तमामु ख़ूबसूरत आहिनि जंहिं वटि बि टैलेंट आहे सो उहो तमामु बहितरीनु आहे मुंहिंजी नज़र में त उहो बहितरीनु आहे। जी हाँ काई सजेशन अॼुकल्ह जे जनरेशन खे ॾियणु चाहींदव कोई एडवाइस त मतिलबु उन्हनि खे छा करणु घुरिजे या पंहिंजे कलामनि खे कहिड़े तरीक़े सां चूज़ कनि शाइरी कीअं चूज़ कनि? बसि उन्हनि खे इहा ई रिक्वेस्ट कंदुसि त हू पंहिंजे फ़न ते ध्यानु ॾियनि ऐं पंहिंजे पाण खे मञराइनि महिनत जदोजहद हिकिड़ी वॾी ख़ुशनसीबी हूंदी आहे उनजी जेका महिनत ऐं जदोजहद कंदो आहे सो महिनत जदोजहद कंहिंजी बि रायगान न आहे वेंदी सो इहो हींअर बि भले लिखी वठे सो मुंहिंजो चवणु इहो आहे त बसि महिनत करे जदोजहद करे सुठो ॻाल्हाए सुठो उथे सुठो वेहे सुठो खाए सुठो पीए इनशाला उहो सुठो ई थींदो इनशाला थैंक यू सो मच ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचेरी करे ऐं तव्हां हिते आया पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो तव्हांजी बि महिरबानी तमामु सुठो तव्हां बि प्ले कयो ऐं इनशाला ज़िंदगी रही त वरी तव्हांखे दावत ॾींदासीं इनशाला थैंक यू सो मच शोभी भाई आपका भी आपने भी बहुत अच्छा इनके साथ दिया मज़ा आया बहुत माशाल्लाह से कोई मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहींदव? बसि मैसेज इहा ई आहे बसि त जेके ॿुधनि पिया उन्हनि जी वॾी वॾी महिरबानियूं मौला उनखे सलामत रखे मुंहिंजे दोस्त जेके मूंखे लाइव ॾिसी रहिया आहिनि सो सभिनी जी महिरबानी उन्हनि खे इहो ई चवंदुसि त इहा वीडियो जेके आयल आहिनि इहो वधि खां वधि शेयर कयो इहा आहे मुंहिंजी महिरबानी थींदी ऐं महिरबानी अदी किरण जी जंहिं असांखां वॾो साथ निभायो सो वॾी महिरबानी वेंदे जेको आहे तव्हां खां लास्ट में हिकिड़ो कलाम ज़रूरु ॿुधंदासीं इनशाला ज़रूरु मां पंहिंजे व्यूअर्स खे ख़ुदाफ़िज़ करे वठां जी व्यूअर्स इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं बसि इहो ज़रूरु चवंदसि त तव्हांजे घर में जेके बि जानवर आहिनि पखी आहिनि उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु रखो उन्हनि खे पाणी लाज़मी ॾियो ॿाहिरि किथे वञो था ॿाहिरि किथे ॾिसो था कोई पखी उञायल आहे उन्हनि जे लाइ नंढड़ा जेके पाटोड़ा जेके हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि पाणी उन्हनि खे लाज़मी ॾियो तमामु घणो ख़्यालु रखो पखियुनि जो ऐं पंहिंजो बि तमामु घणो ख़्यालु रखो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी मोहतरमा आबदा परवीन गज़ल सेट कयो आहे गज़ल आहे शकील अहमद जो तमामु प्यारो बोल आहे इंशाल्लाह उम्मीद आहे त सभिनीनि खे पसंदि ईंदो ऐं उहो ख़ासि तौर ते किरण जी डेडिकेट कयूं था
साकी तुझे कसम है जनाबे अमीर की, साकी 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 तुझे कसम है जनाबे अमीर की, बहती फिरे शराब में कश्ती फकीर की। साकी अभी तरह में खाना बंद न करना, कहीं जन्नत की हवा रास न आए। सगमधा निदा निदा बा सा निदा बा दा मा पा गा मा दा बा गा मा गा रे सा निदा गा रे सा। इन कलाम जा बोल है गजल जा। वक्त है आखिरी, सांस है आखिरी, और जिंदगी की शाम आखिरी आखिरी। वक्त है आखिरी, सांस है आखिरी, और जिंदगी की है शाम आखिरी आखिरी। वक्त है आखिरी, सांस है आखिरी, जिंदगी की है शाम आखिरी आखिरी। वक्त है आखिरी, सांस है आखिरी,